الأنبياء والمرسلين नबीना मुहम्मद वाला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन अम्मा बाद फ़क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरानिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद वला तुसअ्इर ख़द्दक लिन्नास वला तमशि फ़िल अर्ज़ि मरहा इन्नल्लाह ला युहिब्बु कुल्ल मुख़्तालिन फ़ख़ूर। सूरह लुक़मान जो तर्जुमो ऐं तफ़सीर पढ़ूं पिया। अॼु आयत नंबर 18 आहे। हिन आयत में लुक़मान अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे पुट खे माण्हुनि सां तव्हांजो अख़लाक़ ऐं किरदारु कीअं हुजणु खपे इन हवाले सां कुझु रहनुमाई ऐं गुफ़्तगू कई। फ़रमायो वला तुसअ्इर ख़द्दक लिन्नास, ए मुंहिंजा पुट पंहिंजे ख़दो ख़ाल खे माण्हुनि खां न फेराइजांइ, माण्हुनि खां न फेराइजांइ। ख़द चवंदा आहिनि अरबीअ में गिटे खे, मतिलबु छा, चहिरो। पंहिंजो चहिरो माण्हुनि खां मुंहुं फेराए करे न ॻाल्हाइजांइ। खोड़ सारा माण्हू हूंदा आहिनि, इहा तकबुर जी अलामतुनि मां जा हिकिड़ी अलामत आहे जो कोई तव्हां सां ॻाल्हाए ऐं तव्हां होॾे मुंहुं करे ॻाल्हायोसि त पंहिंजो चहिरो फेराए करे उन्हनि सां न ॻाल्हाइजांइ। वला तुसअ्इर ख़द्दक लिन्नास, पंहिंजे चहिरे खे माण्हुनि खां न फेरजांइ। माण्हुनि सां मामले जे अंदरि, लेन देन जे अंदरि कहिड़े बि हवाले सां पंहिंजे चहिरे खे ख़दो ख़ाल खे न फेराइजांइ। ॾिसो, तमामु वॾो बहितरीनु अदब आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आदत मुबारक हुई जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां जॾहिं कोई माण्हू हथु मिलाईंदो हुयो त फ़रमाइनि था सहाबा इकराम, जेसीं ताईं उहो माण्हू पंहिंजो हथु न छॾाईंदो हुयो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन जे हथ खां पंहिंजे हथ खे न छॾाईंदा हुआ। एतिरी तवजो सां, एतिरे जेको आहे अदब सां, अख़लाक़ सां काइनात जो इमाम मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश ईंदा हुया। मुकम्मल तवजो। कोई बि माण्हू तव्हां सां ॻाल्हाए थो, गुफ़्तगू करे थो, मुकम्मल तवजो, मुकम्मल ध्यानु, मुकम्मल चहिरो तव्हांजो उन जी तरफ़ हुजे। वला तुसअ्इर ख़द्दक लिन्नास, पंहिंजे चहिरे खे माण्हुनि खां न फेराइजांइ। वला तमशि फ़िल अर्ज़ि मरहा, ॿी नसीहत अदब सां जेका ताल्लुक़ रखे थी, अख़लाक़ सां जेका ताल्लुक़ रखे थी, उहा इहा आहे त ज़मीन में तकबुर कंदे न हलिजांइ। वला तमशि फ़िल अर्ज़ि मरहा, ज़मीन में तकबुर कंदे न हलो। हाणे ॾिसो, हिते अल्लाह ताला ज़मीन जो ज़िक्र कयो। इंसानु हलंदो त ज़मीन ते ई आहे न, पोइ बि अल्लाह रब्बुल आलमीन ख़ुसूसी तौर ते ज़मीन जो ई ज़िक्र कयो। वजह छा आहे त इंसान तूं यादि रख त तुंहिंजी पैदाइश इन मिटीअ मां आहे ऐं तोसां गॾु जेके ॿिया इंसान हलनि था इन ई ज़मीन ते, उन्हनि जी पैदाइश बि इन मिटीअ मां आहे। तोखे बि इन मिटीअ में दफ़न थियणो आहे, तोसां गॾु जेके ॿिया इंसान हलनि था उन्हनि खे बि इन ई मिटीअ में दफ़न थियणो आहे। त पोइ तूं तकबुर कहिड़ी ॻाल्हि ते करे थो? सभु ठहियल मिटीअ मां, सभु वेंदो मिटीअ में वापसि। त जेका तूं तकबुर करे थो, वॾाई करे थो या अकड़ी करे हले थो, उन जी वजह छा आहे? काई बि वजह न आहे। कुल्लुकुम मिन तुराबिन कुल्लुकुम मिन आदम व आदम मिन तुराब। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, तव्हां सभु जा सभु आदम अलैहिस्सलाम जी औलाद आहियो ऐं आदम अलैहिस्सलाम जी पैदाइश मटीअ मां थियल आहे। सभु उन जी औलाद आहियूं। हाणे सवाल इहो पैदा थिए थो त तकबुर चइबो छा खे आहे? इहो सवाल आहे न, त इंसान खे तकबुर जी तारीफ़ ख़बर हुअणु खपे। सही मुस्लिम जी हदीस, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ला यदखुलुल जन्नत मन कान फी क़ल्बिही मिस्क़ाल हब्बतिन मिन खरदलिन मिन किब्रिन। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जंहिं शख़्स जे दिलि में राईअ जे ज़र्रे बराबरि, राई ओ वारीअ जो ज़र्रो, वारीअ जे ज़र्रे बराबरि बि तकबुर हूंदो, उहो जन्नत में दाख़िल न थींदो। सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन अर्ज़ु कयो, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, फ़इन्न रजुल युहिब्बु अन यकून सौबुहु हसनन व नअलुहु हसनन। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर शख़्स पसंदि कंदो आहे त हुन जा कपिड़ा बि सुठा हुजनि, हुन जी जुती बि सुठी हुजे। छा इहो तकबुर आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नल्लाह तआला जमीलुन युहिब्बुल जमाल,
अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात इंतिहाई ख़ूबसूरत आहे ऐं रब्बुल आलमीन ख़ूबसूरतीअ खे पसंदि फ़रमाईंदो आहे। ईअं न हुजे जो इंसानु मेरो हुजे चए त मूं में सादगी आहे, सभु कुझु हुजण जे बावजूदि इहा सादगी न आहे, इहा बख़ीली आहे, वरी उनजी बि मुज़म्मत आहे। त फरमाया अल्लाह रब्बुल आलमीन ख़ूबसूरत आहे ऐं रब्बुल आलमीन ख़ूबसूरतीअ खे पसंदि फ़रमाईंदो आहे। तकबुर छा आहे? फरमाया अल किब्रु बतरुल हक़ व गमतुन नास। तकबुर इहो आहे त इंसान खे हक़ ॻाल्हि ऐं सच ॻाल्हि ख़बर पइजी वञे, उन हक़ ऐं सच खे ठुकराए छॾे। हुनखे ख़बर पइजी वञे त क़ुर जी ॻाल्हि हक़ आहे, हदीस जी ॻाल्हि हक़ आहे, मुंहिंजे इमाम जी मुंहिंजे पेशमाम जी ॻाल्हि ग़लति थी सघे थी, क़ुर ऐं हदीस जी ॻाल्हि ग़लति नथी थी सघे। बतरुल हक़, तॾहिं बि हक़ खे ठुकराए छॾे, क़ुर ऐं हदीस जी ॻाल्हि खे पोइते करे, पंहिंजे इमाम जी ॻाल्हि खे अॻिते करे, फरमाया इहो तकबुर जी अलामत आहे। व गमतुन नास, ऐं माण्हुनि खे पंहिंजो पाण खां हक़ीर सम्झे। इहे ॿ शयूं जंहिंजे अंदरि आहिनि त सम्झो उहो शख़्स मुतकबिर आहे। बाक़ी इंसान हर शख़्स जी ख़्वाहिश हूंदी आहे त हुनजा लटा कपिड़ा जुती चपल बूट सैंडल सभु कुझु सुहिणो हुजे, त फरमाया इहो तकबुर न आहे, रब्बुल आलमीन खे इहा ख़ूबसूरती पसंदि आहे। त फरमायो वला तमशि फिल अर्द मरहा, ज़मीन जे अंदरि अकड़ी करे ऐं तकबुर करे न हलंदा कयो। असांजो उस्ताद आहे शेख मोहम्मद हुसैन बल्दिस्तानी साहब, इंतिहाई सादा ऐं नफ़ीस ऐं तबियत जा इंसान आहिनि। उन्हनि बि हिकिड़ो दफ़ो ईअं तकबुर ते तकीर कई। पोइ साईं चयो त इंसान गौर करे पंहिंजो पाण ते त हर इंसान खे गटर लॻल आहे, हीअ पेट जे भरिसां गटर लॻल आहे हर इंसान खे। तकबुर कहिड़ी ॻाल्हि ते थो करे? गटर जे भरिसां असां गुज़रूं केॾी नफ़रत ईंदी आहे, पर हर इंसान खे रब्बुल आलमीन गटर हणी छॾियो त पंहिंजी हैसियत में रहो। इंसान जी ॾिसो गौर करे, कननि मां निकिरे उहो बि गंद, नक मां निकिरे बि गंद, वात मां निकिरे बि गंद, अखियुनि मां निकिरे बि गंद, ऐं ॿियो वॾो वॾो गटर लॻल आहे, त तकबुर कहिड़ी ॻाल्हि ते? अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो अल किब्रु रिदाई, तकबुर मुंहिंजी चादर आहे। जेको रब्बुल आलमीन जी चादर खे खसण जी कोशिशि कंदो, अल्लाह रब्बुल आलमीन उनखे दुनिया ऐं आख़िरत में रुसवा कंदो। त फरमायो वला तुसाइर ख़द्दक लिन्नास, पंहिंजे चहिरे खे माण्हुनि खां न फेरियो। जॾहिं बि उन्हनि सां ॻाल्हायो, उन्हनि सां गुफ़्तगू कयो, मुकमल तवजो सां उन्हनि जी तरफ़ ध्यानु हुजे। ऐं वला तमशि फिल अर्द मरहा, ऐं ज़मीन जे अंदरि तकबुर कंदे न हलो। इन अल्लाह ला युहिब्बु कुल्ल मुख्तालिन फ़ख़ूर, बेशक अल्लाह रब्बुल आलमीन जेको तकबुर करण वारो आहे उनखे पसंदि न आहे कंदो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे रब्बुल आलमीन क़ुरान मजीद खे सम्झण जी, उनजे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।